मुरीद बुखर हो गए। वञा तो सरदार शेरमोहन खान सां आयो आहे। तू तो चवंदो आई त तुंहिंजी सरदारी शेर मोहम्मद खान जी सरदारी में नथी अचे। बिरादरी में भले न अचे पर सरदार शेरमोहन खान सभिनि जो वॾो आहे ऐं हुनजी सॾ ते सिर ॾियण खां केर बि न किबाईंदो। खुदा तुंहिंजो सिर सलामत रखे। तुंहिंजे सिर तां मुंहिंजी जान कुर्बान आहे। बिल्कुलु असल में थींदो ईअं आहे त जेको वॾो सरदार आहे वो पाड़े जे नंढनि सरदारनि खे या कंहिंखे बि जेको हुकुम कंदो आहे त हुनजे हुकुम खे मञियो वेंदो आहे। हुकुम ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे थी। मुरीद हाणे त वक़्तु जबल जी चोटी ते अटकी बीठो आहे। मां चाहियां थी त तू जेको बि चाहीं थी सम्झ तो थी चुको आहे। वक़्तु केतिरो बि रुकिजी गुज़रे तू मुंहिंजी आई ऐं मुंहिंजी रहंदी। त पोइ देर छा जे लाइ? बस सरदार जो सॾ भरे अचां पोइ पाण जल्दी निकाह करे वठंदासीं। जवानी खन त मां बरो जमाल खान ॿियो छा पई चवई मासी नेमत? चाची नेमत खास करे तुझे लाइ हरी सलामत जी मोकिली आहे त वञी कसबानो खे ॾिजाए ऐं ॿियो जे बारे में पुछे पई। ऐं गुलबानो जे लाइ? गुलबानूअ जे लाइ त सवालनि जी भरमार करे छॾी। पुछे पई केर आहे इहा छोकिरी, किथां आई आहे, घणा ॾींहं हिते रहंदी, कॾहिं हितो वेंदी, वठो ठाकरे ॾे। पोइ मूं सम्झाए छॾियो त मां ख़बर त कान पई अथस त चाकर खान जी धीउ आहे। जरी थी छा मूंखे घनोक सम्झो अथई छा? कोन ॿुधायो मांसि त कंहिंजी धीउ आहे। आख़िर ताईं ख़बर कोन पवंदसि। हा गुलबानू न ॿुधायसि। ॿियो छा चयो मासी? ॿियो वरी छा चवंदी? मूं वधीक हुन खां पुछा ई कोन कई। मथो पई खाई वञे। हा तुंहिंजो वञे छा? मुंहिंजनि माइटनि ऐं मुंहिंजी रत सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो? आईं न हाँ? वरी कई न रींघट शुरू। जमाल खान इहो रींघट न पर पुराणी ॻाल्हि आहे। तो त मूंखे कंडनि जी ॼार में फासाए छॾियो आहे। चङो चङो हाणे मुंहिंजो मथो न खा। तूं भला मुंहिंजे माइटनि खां सड़ंदो छो आहीं? सड़ा कोन थो तुंहिंजे माइटनि खां, मोरनि तुंहिंजा माइट सड़ा थो उन्हनि खां। सच थो चवां सच। हितां जेके बि माण्हू सावण खान जी बिरादरी में विया आहिनि न सभु हिकु जहिड़ा आहिनि। सभु हिकु भित वांगुरु। सिधी भित ॾिठी अथई न सिधी भित वांगुरु। जेसि ताईं इहा सिधी भित डहंदी न मां डराईंदुसि। ॾिसजांइ तेसि ताईं इहे सुधरंदई कोन। इहा सिधी भित केरु आहे? छा चई? इहा सिधी भित केरु आहे? ॿार ई तूं कोन अथई ख़बर? सरदार सावण खान। सरदार सावण खान सिधी भित अथई। जेसि ताईं इहे सरदार वॾेरा ऐं भोतार हूंदा न हितां जो आवाम सुधरंदो कोन, न ई खुशहाल थींदो। इन जो मतलब त सरदार सावण खान निंगो माण्हू आहे? न सरदार सावण खान निंगो मुड़स कोन्हे, सिधो मुड़स आहे। 5 ई वक्त निमाज़ तस्बीह हथ में अला अला तो करे। सॼो ॾींहुं त ठॻीअ जा ढाह ॻाल्हियूं थी करे गनोक। अरे केड़ी तकलीफ ॾिनी आहे तोखे सरदार सावण खान? हा चाचा सदाई हिननि असांखे तकलीफ़नि में रखियो आहे। ॿुधाए कॾहिं असांखे सुख जो टुकुर नसीब थियो आहे? का घड़ी सुख सां वेठा आहियूं? अरे तोखे इहा ॻाल्हि कंदे कुझु शर्म नथो थिए? ॻाल्हि शर्म जी नाहे चाचा। ॻाल्हि शर्म जी ॻाल्हि आहे हिसाब किताब जी। खबरदार सावण खान असांजो सरदार आहे। उनजे ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ न ॿुधंदो साईं।
चाचा सरदार इन्हीअ करे न हूंदा आहिनि जो असांजे सीने ते लत रखी बाह वापसि कराइनि। सरदार त छप्पर छांव हूंदा आहिनि। बाक़ी असांजो वहिंवार चाकर खाना ॾा कहिड़ो आहे इन जे बारे में पुछा ई कोन था कनि। इहो किथे जो इंसाफ़ आहे चाचा? ओ मुंहिंजे बाबा साईं जो कातिल आहे। वाह, इंसाफ़ जी ॻाल्हि तो करी। अरे इंसाफ़ जे लाइ को घस छॾियो अथई? कहिड़ियूं ॻाल्हियूं तूं करी? तूं जो त सॻो भाउ हो, मूं जो त पीउ हो। छा मां पंहिंजे पीउ जे कातिल खे छॾे ॾियां? बख़्श करे छॾियासि ऐं उहो ग़म विसारे छॾियां? बेग़ैरत आहियां मां। पीउ क़तल थिए ऐं पुटु ग़म विसारे छॾे। न चाचा न, इहो ग़म ज़िंदगी भर मूंखों न विसरंदो। तोखों भली विसरे, मूंखों न विसरंदो। मुंहिंजो अबो अबो तुंहिंजो त भाउ हो, तोखे त वधीक ॾुख हुअणु घुरिजे। चाकर जो पुटु जेको क़तल कयो अथई उहो यादि अथई? मूंखे वहिंवार चाकर खां खपे या वरी गुलबानू इहो ॾुख? अरे वीचार जो ॾुख तोखे आहे? मां चवां थो तोखे टके जो बि ॾुख न आहे। उनजो ॾुख त मूंखे खाई वियो आहे। हिन नियाणी जी ज़िंदगी खे खाई वियो आहे। तोखे परवाह ई न आहे? मां कुझु बि ॿुधण जे लाइ तयारु न आहियां। बस मूंखे वहिंवार घुरिजे, वहिंवार। चाकर खान घुरिजे या चाकर खान जी नियाणी कुर्बानू घुरिजे। सस हींअर तो तोखे वहिंवार ॾियां, हिते जो हिते वहिंवार खपई न। छॾ बा छॾ, छा तूं करी? हटी परे थी त हिनखे वहिंवार वठी ॾियां। अॼु ॿुधायां हिनखे त परावन नंगनि में हथ कीअं विझबा आहिनि ऐं वहिंवार कीअं वठिबो आहे। हिन मूंखे किथे जो बि न छॾियो आहे, किथे जो बि न छॾियो आहे। बाबा खुदा जे वास्ते तव्हां पाण में न विड़ो। त पोइ हिनखे सम्झाए न त मूंसां आईंदा अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे। या आईंदा अहिड़ियूं ॻाल्हियूं कई न त या ही बचंदो या मां। हिनखे चयो त मुंहिंजा ज़ख़्म ताज़ा न करे। जे ज़ख़्मनि ते मरहम नथो रखी सघे त ख़ुदा जे वास्ते लूण त न मुरके न। जमाल खान वणनि जा पन पटण सां उहे छांव ॾियण खां महरूम थी वेंदा आहिनि। चाचा मारोगा ऐथई लोग ऐथो तूं छा थी ॾिसे घूरे घूरे मूंखे? सही तो चवां मां। बैठो जाने ते आराम सां। जमाल खान तू जमाल खान वारनि वटि आई? हा, हिते छा कंदी हुई? बस थोरो घर जो कमु कंदी हुयसि। छो तुंहिंजा माइट आहिनि छा? अलाए, इहा त अम्मा खे ख़बर हूंदी। पर तूं हुतां खां वरी हिते छो आई आहीं? मुंहिंजा त नसीब ई फिटल आहिनि जो कैदियाणी थी परावन घरनि जो दिखा थी खावां। बाबा वारनि लाइ त साह थो सिके। छा मां सॼी उमिरि ईअं कैदियाणी थींदसि? केरु तुंहिंजे? मां अम्मा खे चवां थी तोखे घर छॾे अचे। तो में गुहार आहे। तूं ई त आई जंहिंसां मां खिली थी ॻाल्हायां, न त मां त हर वक़्तु परेशान बीगा। दिलि न हण भेण, चवंदा आहिनि त ॾुखनि पोयां सुख। मई त ख़ुशी ई मुर्तशुदा, मां त जाई सूरन लाया। ईअं छो थी चई? तुंहिंजा नसीब भला थींदा, अहिड़ा भला थींदा तुंहिंजे घर जो अंगण सुख लाइ थोरो थी पवंदो। तूं सुख मेड़े बि पूरी कान पवंदी। अलाए उहो ॾींहुं कॾहिं ईंदो, शायदि मुंहिंजे मौत खां पोइ। तो फिकर न खां, अल्लाह साईं हैरा कनि, गिरे ना चुप खां। जॾहिं तूं ॼाणंदे हुए त इहो धोखो आहे त ईअं तूं छो कई?
ख़ामोश छो ही ॻाल्हाई छो नथो? हाण त मां तोखां सिवा न थी रही सघां। मुंहिंजो छा थींदो ॿुधाए न, मां केॾां वञां? ॾिसां नी, तू बस को सवाल न कर मूंखां। तू पंहिंजी ज़बान जी ख़ातिर मूंखे छॾी थो सघीं? मां तो खां हिकिड़ो सवाल बि नथी करे सघां। चओ, छा थी चवणु चाहीं? छा हाणे मां तुंहिंजी हानी न आहियां जंहिंसां तूं प्यार कंदो हुई? तू अॼु मुंहिंजी उहा ई हानी आहीं, उहा ई मासूम हानी, पर पंहिंजो मैलाब पंहिंजी क़िस्मत में न हुयो। मुरीद, तू पंहिंजो कॉल वापस वठ। कॉल वापस वठण लाइ न कया वेंदा। थी सघे तू मूंखे विसारे छॾ ऐं मूंखे माफ़ करे छॾ। दिन हवाला दे। सरदार साईं हवाला है रहा हैरदीन, छोकरी जी का खबर पई? आओ साईं, छोकरी पहिरें ॿिए जे कब्ज़े में हुई, हाणे जमाल खां वटां। जमाल वटि आहे ऐं असांखे हुन ॿुधायो ई कोन? हुन तव्हांखे न ॿुधायो त पागली खे ॿुधाइणु घुरिजे। हुन बि तव्हां सां अहिड़ो हवालु न कयो। हैरदीन, मूंखे शक आहे त किथे बागली बि जमाल सां जुट त न आहे? थी सघे थो सरदार साईं, वधीक तव्हांजो राज आहे, तव्हां ई सम्झी सघो था हुननि जे कलाबाज़नि खे। तॾहिं त बागली ऐं जमाल ऐं ॿिया कुझु माण्हू राज मां निकितल आहिनि। इन्हनि लछणनि जे करे त मूं उन्हनि खे पंहिंजे राज ऐं सरदारी मां कढी छॾियो आहे। सरदार साईं, पोइ त गदार चइबा। हा, उन्हनि जे वॾनि बि असांजे माण्हुनि जे कुझु इलाइक़नि ते कब्ज़ो कयो हो ऐं असांजे सॼणनि खे मारे छॾियो, पर हाणे इहो हरगिज़ करणु न ॾिबो। उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदा। पर सभ खां पहिरीं बांह वरायूं। हैरदीन, तूं सरदार सावण खान खे न्यापो कर त हू असांजी इन मामले में का मदद करे। हाज़िर नी गुशानी साईं। हैरदीन, बुरो हज़ार हाज़िर मुरावा। जमाल खान असां सां वॾी ब्याज भी करे वेठो। असीं गाल गाल ते कच्ची मरण वारा बलोच हिन कोहिस्तान जा मालिक था सदायूं। मुंहिंजे अंदर में जेका बाह भड़का ॾेई मरी रही आहे,
हुनखे सांढे समाए रखियो वेठो आहियां, पर जॾहिं इहा बाहि मुंहिंजे अंदर मां निकिरण लॻी तॾहिं कोहिस्तान राख थी वेंदो। राख किथे इहो सभु कुझु सरदार जे चवण ते न कयो आहे, छो जो सरदार जे चवण ते कोहिस्तान जा हज़ारे माण्हू पंहिंजा सिर कुर्बान करे सघनि था। उन करे असांखे पंहिंजी हिफ़ाज़त करणु घुरिजे। अम्मा एक खई अब महिमान जमाल छॾे वियो आहे ऐं चयईं त कुझु ॾींहंनि में अची वठी वेंदोमांसि। अम्मा ही उहा ई छोकिरी आहे जेका गुलज़रीन सां शादी करण थी चाहे। तोखे कंहिं ॿुधायो? मूं हिन खे ऐं गुलज़रीन खे पहाड़नि ते घुमंदे ऐं ॻाल्हाईंदे ॾिठो आहे जॾहिं मां होॾां बकरियूं चारे रहियो हुयुसि। करीमू, इन जो मक़सदु त हीअ चाकर ख़ाने जी धीउ आहे जंहिंसां गुलज़रीन शादी करण थो चाहे ऐं मुंहिंजी धीअ खे ठुकराए छॾियो अथई। पर इहा ॻाल्हि मूंखे जमाल छो कोन ॿुधाई? अम्मा हिकु ॻाल्हि चवां? चओ। मां तूं छा? मां भविष्य को सीरा खाना अम्मा मुंहिंजी शादी करायो न हिन सां। करीमू पुट, तूं हाणे वेही ॾिस तमाशो त इन छोरीअ सां मां कहिड़ो थी अशर कयां। या त हीअ जेरे ई हिते मरी वेंदी या तोसां निकाह करे चुप करे वेहंदी। हाओ मां अल्लाह ताला ख़ुशि कत। करीमू पुट, हीअ मुंहिंजे शहरबानो धीअ जी दुश्मन आहे। जेकॾहिं हीअ जेरी रहंदी न त गुलज़रीन मुंहिंजी शहरबानो सां शादी कॾहिं बि न कंदी। उन करे हिन खे मरणो ई पवंदो। तूं वेही ॾिस तमाशो। हिन खे मां अहिड़ो मिठो ज़हर पियारींदसि, इहा इते ई तड़पी तड़पी मरी वेंदी। न मां न, मां हिन सां शादी करण थो चाहियां। हा सरदार साईं, ओ ॾिसो अमरा पियो अचे। केरु आहे इहो? महाराज शिकार थो लॻे। शिकार? सरदार बाला जमाल जो माण्हू आहे। जमाल जो माण्हू ऐं असांजे इलाइक़े में अचणु न घुरिजे इहो। वञी चाचा जमाल खे त बलात्कार जे अॻियां जेको पथर ईंदो उहो भोर भोर थी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।